एम.एच. पंवर हिकु दूरंदेश मौक़ूफ़ तारीख़यान ऐं इल्म जो सचो आशिक़ हो। हिन सिंध जी तारीख़, आबादियाती तब्दीली ऐं ज़राअत बाबति बेशुमार तहक़ीक़ कई। संदसि कयल कम अॼु बि इल्म जी दुनिया में रोशनी जो ॾीओ आहे। हिन लाइब्रेरी जो क़याम एम.एच. पंवर जी तहक़ीक़ाती कमनि खे महफ़ूज़ करण ऐं इल्म खे आम करण जे लाइ थियो। हिते हज़ारे नायाब किताब, तहक़ीक़ाती मक़ाले ऐं दस्तावेज़ मौजूदु आहिनि जेके सिंध जी तारीख़, सियासत, सक़ाफ़त ऐं माहौलियात ते रोशनी विझनि था। एम.एच. पंवर रिसर्च लाइब्रेरी ट्रस्ट जेका आहे सो तहक़ीक़ी लाइब्रेरी आहे जंहिंमें लॻभॻि 14,000 जे वेझो मवादु मौजूदु आहे। हिन लाइब्रेरी जे मवाद जो जेका ज़रियो आहे उहो एम.एच. पंवर जी ज़ाती कलेक्शन आहे जेका लॻभॻि 7,000 जे वेझो आहे ऐं उनखां अलावा बक़ाया जेके बि किताब आहिनि उहो मुख़्तलिफ़ महिरबान शख़्सियतनि ऐं इदारनि जे पारां तोहफ़े तौरु मिलियल आहिनि, जंहिंमें रोज़ीना जूने जो ऐं ज़फ़र जूने जो साहिब आहिनि, फरीदा शाह साहिबा आहे, सिंध अदबी बोर्ड आहे, सिंध सक़ाफ़त खातो आहे ऐं सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो, ज़ुल्फ़कार, हाले पोटो ऐं ॿिया खोड़ सारा शख़्सियत आहिनि जिन जेको आहे सो लाइब्रेरी खे पंहिंजा किताब ॾिना आहिनि ऐं हीअ लाइब्रेरी खे जोड़ण में पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। लाइब्रेरी जेका आहे सो रिसर्च लाइब्रेरी आहे जंहिंमें मवाद खे लाइब्रेरी जे अंदरि इस्तेमालु करे सघिजे थो। हीअ लाइब्रेरी जेका आहे सो जदीद तर्ज़ जे मुताबिक़ कमु करण खे तरजीह ॾिए थी। उन ॾस में लाइब्रेरी जे पारां जेको आहे सो ऑनलाइन पब्लिक एक्सेस कैटालॉग ठाहियो वियो आहे जिते लाइब्रेरी में मौजूदु तमामु मवाद जो जेका आहे सो डेटाबेस उहो इंटरनेट ते मौजूदु आहे जंहिंखे केर बि घरु वेही सर्च करे सघे थो।